मैं तां कांग उड़ांदी थकियां हाय आमिल सां वल ढोलना। अस्सलाम वालेकुम। सिंधी फिल्म संसार साण हाज़िर। दुनिया में जेका बि तहज़ीब आहे ऐं जॾहिं उन तहज़ीब जे इक़दार खे गौर सां ॾिठो वेंदो आहे त चयो वेंदो आहे त उन्हनि जूं जेके जड़ूं आहिनि पाड़ूअनि से वक़्त में खुतल आहिनि। सालनि सदियुनि खां असीं इहो सफ़र तइ कंदा अचूं पिया था ऐं उन सफ़र खे तइ कंदे जॾहिं असीं पोइते मुड़ी ॾिसूं था त तहज़ीब असांखे पंहिंजो अक्स ॾेखारे थी। इहे बि हूंदो आहे त रिवायतनि जेके कहाणियूं सीना बसीना मुंतक़िल थींदियूं आहिनि उहे वक़्तु गुज़रण सां दिलि में घर करे वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी जड़ उन्हनि जी गिरफ़्त असां में मज़बूत थींदी वेंदी आहे। सिंधी इल्मु अदब में इहा अहम तरीन ॻाल्हि आहे त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरीअ में असांखे जेके दास्तान मिलनि था ऐं जेके सुर में मिलनि थियूं जिन जो तज़किरो असीं बार बार संदनि शाइरीअ जे हवाले सां कंदा रहूं था उहे असां में असांजे जीअ में जाइ ठाहिण जो हुनर ॼाणनि थियूं। हाणे जॾहिं उन हुनर जे हवाले सां इहा कोशिशि कई थी वञे त उन ते फिल्म ठाही वञे या फिल्म जी का पेशकारी कई वञे त उहे सभु रंग उन में समाइजी वञनि था जेके उन कहाणीअ जो माख़ुज़ आहिनि। ऐं जेकॾहिं असीं उन माख़ुज़ खे तव्हांजे साम्हूं आणियूं त ईअं महसूसु थिए थो ॼण साम्हूं का रोशनी गुज़री वई हुजे ऐं उहो पाछो असांखे उन रोशनीअ जो लम्स ॾेई वियो हुजे। असांजी अॼु की गुफ़्तगू बि शाह साईं जे दास्ताननि मां हिकु दास्तान ते आहे। नूरी ॼाम तमाचीअ जे हवाले सां असां अव्हां जी ख़िदमत में चाहींदासीं त गुफ़्तगू कयूं ऐं हिन फिल्म जे हवाले सां पंहिंजे मोज़िज़ महिमाननि सां गुफ़्तगू अव्हां ताईं पहुचायूं। हीअ फिल्म जेका शाह साईं जी क्लासिक्स मां हिकु आहे छाकाणि त दास्ताननि खे क्लासिक जो दर्जो हासिलु आहे ऐं जॾहिं हिन ते कोशिशि कई वई उन जेका पज़ेराई हासिलु कई सा बि यकीननि पंहिंजो मट पाण हुई। हिन फिल्म बाबति गुफ़्तगू करण लाइ असां वटि असांजा मोज़िज़ महिमान मौजूदु आहिनि पैनल ते। साईं वसीम साहब, साईं अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाह। साईं ताज मुल्तानी साहब, बिस्मिल्लाह साईं, अस्सलाम वालेकुम। ऐं साईं मुसरत रज़ा साहब, अस्सलाम वालेकुम, मिज़ाज बख़ैर। शुरूआत में हस्ब दस्तूर असां चाहींदासीं त नूरी ॼाम तमाचे जो स्क्रोल अव्हां जी ख़िदमत में पेश कयो वञे। फिल्म जो स्क्रोल कुझु हिन तरह सां आहे। पेशकार इदारो हबीब पिक्चर्स बलोच आर्ट प्रोडक्शंस। रिलीज़ थियण जी तारीख़ 10 अप्रैल 1970। पेशकार ख़ादिम हुसैन बलोच। फिल्मसाज़ बहार अली बलोच। हिदायतकार शेख हसन। असिस्टेंट हिदायतकार कलीमुद्दीन ताहिर ऐं शाकिर। कहाणी मखदूम हसन। मकालमा निगार अमर जलील। मंज़र निगारी दुखी प्रेम नगरी अब्दुल रऊफ़ समूह। अक्कासी शफ़न मिर्ज़ा, असिस्टेंट सुलेमान वोरा, ज़रदुल्लाह ऐं महताब। साउंड रिकॉर्डिस्ट हाशिम कुरैशी, असिस्टेंट अली मुत्तकी, इक़बाल, शाहिद ऐं ख़ालिद। मकालमा रिकॉर्डिंग हनीफ़ अफ़गानी। तदवीन मक़सूद हुसैन, असिस्टेंट शमीम गुल्लू। मेकअप मोहम्मद अली। ड्रेसिस हुसैन बख्श। फाइट रहमान ऐं कयूम पार्टी। डांस डायरेक्टर मास्टर अज़ीज़ सम्राट ऐं मोहम्मद याकूब। आर्ट डायरेक्टर फ़खरुद्दीन। स्टिल फोटोग्राफी मुज़म्मिल हुसैन। प्रोसेसिंग शफ़ी काज़ी शफ़ी चिश्ती। असिस्टेंट प्रोसेसिंग शहाबुद्दीन मुख्तियार ऐं जावेद। शायर बुल्ला शाह, अली मोहम्मद मजरू, रशीद अहमद लाशारी। मौसीकार ग़ुलाम अली। गुलकार रुना लीला, मोहम्मद यूसुफ ऐं रेशमा। अदाकार आहिनि इशरत जहान, मुश्ताक चंगेज़ी, नरगिस, अहमद अली, शाइस्ता, शकील अहमद, हुसन बानो, अमीर हुसैन शाह, समद, निगहत, तारिक, बशीर गौरी, अज़मत राही, मीर मोहम्मद, सुलेमान शाह, टिमटिम कुमार ऐं ॿुढो आडवाणी। जी वसीम साहब, तव्हां ज़िक्र करणु चाहियो पिए नूरी ॼाम तमाची जे हवाले सां। जी, इशरत जी इहा पहिरीं फिल्म आहे जी ऐं ॾाढी सुठी अदाकारा फ़नकारा उनखां पोइ घणियूं फिल्मूं कयूं। इन फिल्म में इन नूरीअ जो किरदारु ख़ूब निभायो। जी ऐं ॼाम तमाची जे हिसाब सां मुश्ताक चंगेज़ी साहबु भी पंहिंजी जाइ ते बिल्कुलु फर्स्ट क्लास रहियो। त इहा फिल्म हिदायतकार शेख हसन जी डायरेक्शन में हुई। ॾाढी सुठी महिनत कई ऐं किंजर झिल ते इन्हनि इहा फिल्म ठाही ऐं आउं सम्झां थो की 20 ॾींहं खनि इहे किंजर झील ते ई हुया। अच्छा, उते शूटिंग कंदा रहिया त उते उन्हनि इहा फिल्म ठाही ऐं महिनत उन्हनि ॾाढी कई ऐं फिल्म बि उन्हनि सुठी ठाही। ताज साईं, ख़ासि तौर ते हिन में ज़िक्र आहे प्लेबैक जे हवाले सां रेशमा जो। जी, त तव्हां रेशमा सां गॾु कमु कयो? रेशमा हमारे सामने आई
जी। उस वक्त क्या क्या वो सलीम गिलानी साहब, फिर मैं जिक्र कर रहा हूँ सलीम गिलानी साहब का, ये वहाँ सेवन शरीफ गए और मेहदी हसन साहब भी, वो उन्होंने सुना उसको वहाँ, तो वो कह के आ गए थे कि हम तुम भाई कराची आना, हम तुम्हारा कुछ कर, तो वो कराची आ गई हैं। वो फिर इतना उसको यहाँ लोगों ने पसंद किया जी। कि वो रिकॉर्डिंग होती रही, सब कुछ होता रहा और अच्छे से अच्छे गाने करते रहे और उसका फिर नाम भी हो गया। और आवाज़ अल्लाह ने उसको बहुत अच्छी आवाज़ दी थी जी। बहुत अच्छी आवाज़ दी थी। चाहे वो कोई भी गाना उसने गाया है जी। कोई भी, उसने लोगों ने बहुत लाइक किया उसको और बहुत अच्छी आर्टिस्ट थी वो। आदत सादी औरत थी और जब तक रही वो लोगों ने बहुत लाइक पसंद किया। ताज मुल्तानी साहब ज़िक्र कनि पिया था रेशमा जो, ऐं यगानो आवाज़, मुनफ़रिद आवाज़, चयो वेंदो आहे त सहराउनि जी कूक हुई रेशमा। अचो त सभु गॾिजी उनखे ॿुधूं था, उन्हनि जो लुत्फ़ आवाज़ जो महसूसु कयूं था ऐं इन आइटम खे ॾिसूं था।
जीअं अर्ज़ु कयोसीं ही सहरा जी कूक ऐं यकीनन इन कूक में इहा हूक जेका दिलि में लही वञे। मुशरत तव्हां कुझु रेशमा साहिबा जे बारे में चवणु चाहियो पिया? जी डॉक्टर साहब, मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त मुंहिंजी मैडम रेशमा सां मुलाक़ात बि आहे ऐं हिकिड़ो पंजाबी फिल्म जो गानो हुयो जेको इतफ़ाक़ सां मूं ते पिक्चराइज़ हुयो ऐं मैडम जी आवाज़ हुई। कहिड़ो गानो उहो? उहो गानो हो पंहिंजो साडे पिंड विच जोगी आया है, इश्क रोग फिल्म हुई पंजाबी। उहो गानो मूं ते पिक्चराइज़ हुयो। वसीम अब्बास, बाबरा शरीफ़ ऐं आऊं हुन गाने में हुयासीं ऐं शाहिदा मिनी ऐं मैडम जी आवाज़ हुई रेशमा जी। पर मां तव्हांखे ॿुधायां साईं त रेशमा साहिबा जॾहिं सेवण ईंदी हुई त मोट ते असांजे घर हैदराबाद मुंहिंजी वालदा साहिबा सां हुननि जी संगत हुई। मोट ते लाज़मन असांजे घर 2-3 ॾींहं तरसी मुंहिंजी वालदा ख़िदमत कंदी हुई उन्हनि जी। त ॾाढी सादी और फ़रिश्ता सिफ़्त ख़ातून हुई मैडम रेशमा। माना एॾी वॾी फ़नकार हुई पर उन में तव्हां जॾहिं मिलंदा हो त तव्हांखे ईअं लॻंदो जीअं सादी को वाह 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 ख़ातून आहे, भले घरेलू ख़ातून जीअं हूंदी आहे ईअं उन्हनि जो एटीट्यूड हूंदो ऐं ॾाढी भली ख़ातून हुई मैडम रेशमा। वाह 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 वाह। असां वटि हिकिड़ो आइटम मौजूदु जंहिंमें दिलियुनि जो ज़िक्र बि आहे त दिलदार जो ज़िक्र बि आहे। दिलदार सॼण खे जे सिटुनि सां सजींदे रशीद अहमद लाशरी साहिबु अलाए मोहबत जो कहिड़ो इज़हार पंहिंजे अंदर में चूंडियो हुयो। जॾहिं बि उन इज़हार खे ॿुधूं था दिलि में दिलदार खे पंहिंजे करण जी कैफ़ियत जागी पवे थी। अचो इन सदाबहार आइटम खे कनायूं था। इश्क दी बाज़ी हर जा खेली, शाह गदा सुल्ताना आकिल फाजिल तेरा मिल कामिल करदा हैराना। इश्क अमीर फकीर मने दे बाहू दूझा कौन बेगाना। दिलदार सजन दिल के तो दीवानू बनायो, दुनिया त इन्हैया राज खे अफ़सानू बनायो। दिलदार सजन दिल के कयो नूर जे जलवे सामनवर, तो दिल खे कयो नूर जे जलवे सामनवर। हिन हुस्न ते मूं पाण खे परवानू बनायो, दुनिया त इन्हैया राज खे अफ़सानू बनायो। दिलदार सजन दिल खे फ़क़त प्यार जे ख़ातिर, मां ज़िंदा गुज़ारियां थो फ़क़त प्यार जे ख़ातिर, मां प्यार जे ख़ातिर। सिरसाह खे दिलबर जो नज़रानू बनायो, दुनिया ते राज खे अफ़सानू बनायो।
दिलदार सजन दिल थे। ख़ातिन हज़रात, असां वटि हींअर कुझु प्रोफाइल्स आहिनि जेके असीं अवां जी ख़िदमत में पेश करणु चाहियूं था। पहिरियों प्रोफाइल असां वटि आहे साईं अमर जलील साहब जो। काज़ी अब्दुल जलील वलद अब्दुल गनी काज़ी 8 नवंबर 1936 ते रोहिड़ी ज़िले सखर में ॼाओ। इब्तदाई तइलीम रोहिड़ीअ में वरिताईं। मैट्रिक NJV हाई स्कूल कराची, ग्रेजुएशन गवर्नमेंट कॉलेज नवाबशाह, MA इकोनॉमिक्स कराची यूनिवर्सिटी ऐं MA हिस्ट्री सिंध यूनिवर्सिटी मां कई अथाईं। जॾहिं त फ्लोरिडा स्टेट यूनिवर्सिटी मां टेलीविज़न प्रोडक्शन में पोस्ट ग्रेजुएशन बि कयल आहे। पंहिंजी कलमी पोरे में हुन अमर जलील जे नाले जी चूंड कई, जेको खेसि पंहिंजे जिगरी दोस्त कमर शहबाज़ जे साथ ऐं अदबी महफ़िलुनि में शिरकत कंदे इल्म अदब जे मैदान में पेर धरींदे नसीब थियो। जलील साहब शुहरतुनि जे आसमान में झरकंदे कॾहिं बि पंहिंजे सितारे जी चमक झीणी थींदे नाहे ॾिठी। ब्रॉडकास्टिंग जे पेशे में रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां ऐं ॿियनि स्टेशनुनि तां अहम तरीन मसनदूं माणींदे ऐं अल्लामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर जी हैसियत सां हुन आला ख़िदमतूं त अंजाम ॾिनियूं आहिनि, पर संदसि अदबी कद काठ उन्हनि उहिदनि खां अञा ऊचो आहे। सिंधी फिल्म जे कहाणियुनि ऐं मकालमनि सां संदसि हयातीअ जो हिकु ख़ूबसूरत हिसो जुड़ियल आहे। पाण कराची में रहे थो। जलील साहब जूं सिंधी फिल्मूं आहिनि नूरी जाम तमाची, घूंघट लाहे कुंवार, मिठड़ा शाल मिलन, बादल ऐं अलबेली। ॿियो प्रोफाइल आहे इशरत जो। मुकमिल नालो इशरत जहां, जेको पंजाबी फिल्मुनि जी अदाकारा इशरत चौधरीअ सां साॻिए उचार सबबि सिर्फ़ु इशरत वञी रहियो। इशरत पंहिंजे किरदारनि में जान विझण जी भरपूर कोशिशि कई, पर संदसि फ़नी सफ़र को घणो तवील कोन रहियो। फिल्मूं नूरी जाम तमाची, मिठड़ा शाल मिलन, रत जा रिश्ता, धरती लाल कुंवार ऐं धरती दिल वारनि जी। अच्छा वसीम साहब, तव्हां फिल्मुनि में हीरो रहिया आहियो बेसिकली, त छा हीरो जेको आहे सो सॼी उमिरि हीरो ई रहे थो? हुन में सॼो ज़िंदगी में इहो अहसासु रहे थो त उहो हीरोइक आहे या कॾहिं उहो हेठि बि अचे थो? साईं, ज़िंदगीअ जो सिस्टम आहे। ॿार वॾो थिए थो, नौजवान जवान, पोइ एज मथे चढ़ंदी वेंदी आहे, त हाणे ज़रूरी न आहे कि इंसानु फॉर एवर कुझु शइ हुजे। जी। त हा, इहो आहे कि इहो अहसासु रहे थो कि असां बि फिल्मुनि जा हीरो रहिया। वाह 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 वाह। असां वटि फिल्मुनि जा हीरोज़ मौजूदु आहिनि ऐं यकीनन सिंधी सिनेमा सां हिननि जो गहरो ताल्लुक़ चाहींदासीं त इहे असां वटि अञा बि मौजूदु हुजनि ऐं पहिरें हिसे खे असां हिन फिल्म बाबति इते ई पुॼाणे ते पहुचायूं था। नूरी जाम तमाची जे ॿिए सिलसिले साण यानी ॿिए हिसे साण असीं इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। असां सां ताज मुल्तानी साहब गॾु हुया, वसीम साहब गॾु हुया ऐं मुसरत साहब गॾु हुया। हिननि जी वॾी महिरबानी। कंटिन्यू कंदासीं सिलसिले खे, पर फ़िल वक़्तु असीं चाहींदासीं त सिंधी सदाबहार जेका धुन आहे होजमाले जी, ऐं ख़ासि तौर ते होजमाले खे हिन फिल्म में शामिलु कयो वियो। रुन लैला ऐं सखियुनि ॻायो ऐं छा त कमाल ॻायो। ग़ुलाम अली साहब जेकी जायूं भरियूं से दादो तहसीन जे लाइ कॾहिं तव्हां जॾहिं हिनखे ॿुधंदो ऐं ॾिसंदो त तव्हांखे महसूसु थींदो त जेके जायूं भरियल आहिनि, जेके मिंढूं मुर्कुनि में आयल आहिनि, से पंहिंजो वटि पाण आहिनि। पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया। ईंदड़ हफ़्ते इंशाअल्लाह अज़ीम ज़रूरु मुलाक़ात कंदासीं। फ़ी अमानिल्लाह, वॾी महिरबानी। अल्लाह वाहे। गीत गायूं
क्यों